जय झूलेलाल। प्यारा दोस्तों, अॼु तव्हां सभिनी सां हिकिड़ो किस्सो थो शेयर कयां। कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो नौजवान मूं वटि आयो, चवणु लॻो, भैया तव्हां खां हिकु समस्या जो हल पुछणो आहे। तव्हांजा वीडियो ॾिसंदो आहियां, मूंखे लॻे थो किथे न किथे तव्हां मुंहिंजी मदद कंदव। मां चयोमांसि पुछ। चवणु लॻो, भैया मां इंजीनियरिंग पास आहियां, मुंहिंजी नौकिरी बि लॻी वई हुई, मुंहिंजे माउ पीउ पर मूंखे नौकिरी न करणु ॾिनी। चयो न, 30-40 हज़ारनि में कुझु न थींदी, पंहिंजे दुकान ते वेही। ख़ैर, पंहिंजे माउ पीउ जी ॻाल्हि मञी करे मां दुकान ते वेठुसि। पर अॼु 4-5 साल थी विया आहिनि भैया, मां पंहिंजी ज़िंदगीअ खां ॾाढो निराश थी वियो आहियां, ॾाढो कुंठित आहियां मां। मूंखे जीअण में मज़ो नथो अचे। मां चयोमांसि, भाई छा थी, तूं त यंग, हिकदमि स्मार्ट आहीं, पढ़ियल लिखियल आहीं। चई, बसि उहा ई त ॻाल्हि आहे भैया, पढ़ाई लिखाई मुंहिंजे कहिड़े कम जी। मां बिजनेस में बि पंहिंजी पढ़ाई लिखाई, पंहिंजे गुणनि जो उपयोग थो करणु चाहियां, नई टेक्नोलॉजीअ सां कुझु नओं करणु थो चाहियां, पंहिंजे माउ पीउ खे मां ॾेखारणु थो चाहियां कि मां बि कुझु करे सघंदो आहियां। पर मुंहिंजो पिता आहे त मुंहिंजे मथां विश्वास ई नथो करे। चए थो, तूं कुझु न करे पाईंदे, जीअं आहे उअं ई रहण ॾे। असां ॿिन्ही जी ॾाढी बहस थी थिए, मूंखे उहो मुंहिंजे मथां विश्वास नथा कनि। मां कयां त कयां छा, ॿुधायो तव्हां। वधीक ॻाल्हायां थो झगड़ो थो थी वञे, ऐं उहो ॾाढो क्रोधी माण्हू आहिनि। हाणे त मां हुन सां ॻाल्हाए बि नथो सघां। तव्हां कुझु अगरि कोई हल हुजे, उपाय हुजे त मूंखे ॿुधायो। मां चयोमांसि, वे यार, हिकिड़ो गीत मां गुनगुनाइण लॻो। एक अंधेरा लाख सितारे, एक निराशा लाख सहारे, सबसे बड़ी सौगात है जीवन, नादा है जो जीवन से हारे। दुख से अगर पहचान न हो तो कैसा सुख और कैसी खुशियाँ। दुख से अगर पहचान न हो तो कैसा सुख और कैसी खुशियाँ। तूफानों से तो लड़कर ही साहिल लगते हैं इतने प्यारे। एक अंधेरा लाख सितारे। मां चयोमांसि, ॿुध, हिकु कमु कर, पंहिंजे पिता खे हिकिड़ी चिठी लिख, ऐं जेको बि तुंहिंजे मन में आहे, तूं न करे सघियो आहीं, छा करणु चाहीं थो, सचे मन सां ईमानदारी सां चिठी लिख। चई, भैया मोबाइल जो ज़मानो आहे, सॼो ॾींहुं मुंहिंजे साम्हूं वेठो हूंदो आहे, चिठी छो लिखां। मां चयोमांसि, तूं लिख, लेकिन हिकिड़ी शर्त अथई, दिलि सां चिठी लिखजांइ। मुंहिंजो चवणु मञई, 3 पेजनि जी चिठी लिखी। उन में बचपन खां वठी करे जवानी ताईं जेको जेको जीअं जीअं हुनखे मन में कुझु ठहण जी तमन्ना हुई, या जेको बि मन में हुउसि, ॾाढी निवड़त सां पंहिंजे माता पिता जो आदर करे सुठे शब्दनि में हुन चिठी लिखी, ऐं राति जो सुम्हण महिल पंहिंजे पिता जे विहाणे जे पासे में रखी आयो। हाणे कुझु ॾींहं पहिरियों हुनजो फ़ोन आयो। चई, भैया ॾाढो कारगर तव्हां तरीक़ो ॿुधायो, मां त हैरान थियो आहियां। मुंहिंजे पिता मूंखे सॾु कयो ऐं मूंखे गले सां लॻाईं, उन्हनि जी अखियुनि में ॻोढ़ा बि आहे। मुंहिंजी मम्मी बि मूंखे ॾाढो भाकुर परे परे चवणु लॻी कि तूं कुझु बि करणु चाहीं थो न, तोखे असां हाणे करणु ॾींदासीं, तूं कर। मां हिकिड़ी ॻाल्हि थो चवणु चाहियां, हमेशह मां चवंदो आहियां, पंहिंजे वॾनि जी इज़त कयो, ससु सहुरे जी इज़त कयो, माउ पीउ जी इज़त कयो, छो त उहो भॻवान आहिनि। मगर अॼु मां वॾनि खे ऐं पंहिंजे पाण खे चवणु थो चाहियां कि असां वॾा बि ॾिसूं, सोचियूं, किथे ईअं त न आहे असां कोई अन्याय करे रहिया आहियूं, या असांजी सल्तनत असां ठाहियो आहे त असां पंहिंजे मनमानी था कयूं। किथे ईअं त न आहे कंहिंजे अरमाननि जो गलो थो घुटिजे। अरे साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हीअ दुनिया छॾे करे असां हलिया वेंदासीं न, वञिणो ई आहे, तो बि यादि रखिजो हीअ दुनिया हलंदी।
असां खां पोइ बि इहा दुनिया ॾाढो सुठो हलंदी। मां पंहिंजी माताउनि खां, पंहिंजे पिता समान सभिनी वॾनि खां चवणु थो चाहियां, पंहिंजे ॿारनि जे मथां विश्वास कयो। नुंहुं अचे न, भली तव्हां सॼो रंधिणो हुनखे न ॾियो, पर कुझु हुनजे मथां विश्वास कयो, सौंपियो, उन्हनि खे थोरी आज़ादी ॾियो। नज़र रखणु ज़रूरी आहे, पर हीअ जेका नई पौध, नई क़ौम आहे न, नई जनरेशन आहे न, इहा तव्हां खां, मूंखां, असां वॾनि खां ॾाढो अॻिते आहे। तव्हां सुठा संस्कार ॾियो, प्यार ॾियो ऐं विश्वास कयो। जियो और जीने दो।